न्यू सईदाबाद मस्तानो नौजवान गुलाम दस्तगीर उर्फ पप्पू मेमण मंदिर मोहल्ला में राजपूत बिरादरी माण्हुनि नाले जमशेद राजपूत ऐं शरीफ राजपूत पारां घर अंदर दाख़िल थियण जे इल्ज़ाम हेठि सिरनि ऐं सीखनि सां हमलो करे ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे नाज़ुक हालत में लम्स अस्पताल हैदराबाद दाख़िल कयो वियो, जॾहिं त गुलाम दस्तगीर मेमण नाज़ुक हालत हुजण करे ICU वार्ड में दाख़िल आहे। जॾहिं त पुलिस तरफ़ां सरकार जी फरियाद ते सब इंस्पेक्टर कलंदर बख्श खासकेली जी फरियाद ते FIR शरीफ राजपूत ऐं जमशेद ऐं 8 नामालूम माण्हुनि ते दाख़िल कई वई, जॾहिं त SSP मटियारी तरफ़ां जांच कमेटी पिणु ठाही वई आहे। जॾहिं त अधु कलाक पहिरियां ICU में वेंटिलेटर ते रखियल गुलाम दस्तगीर पप्पू मेमण फोत थी वियो आहे, जंहिंजो लाश खे मंदिर मोहल्ला जे नौजवाननि ऐं वार्ड नंबर 4 जे जनरल काउंसलर सीट ते बीठल उम्मीदवार सईद अहमद राजपूत जी अॻवानी में DIG हैदराबाद पीर मोहम्मद शाह जी ऑफिस अॻियां रखी करे पुलिस ते इल्ज़ाम हयां आहिनि त मस्ताने नौजवान खे असां न बल्कि थी सघे थो त न्यू सईदाबाद पुलिस तशद्दुद करे मारियो हुजे। DIG इंक्वायरी जो हुकुम कंदे सईदाबाद जे वॾे मुंशी अलहयार बलाल खे मुअतल करे छॾियो।